बिल्कुल नाज़रीन, असां हिन वक़्तु टंडोलियाल लॻ ख्वाजा स्टाफ ते मौजूदु आहियूं, जिते जेको सो तव्हां ॾिसंदो त हिकु जेका सो शाख जेका नसीर वाह मां अची रही आहे, उन में जेको आहे सो ॿारड़ा वॾे अंग में नौजवान जेको आहे सो हिन वक़्तु पंहिंजी जेका सख़्तु गर्मी आहे, गर्मी जी सख़्तु लहर आहे, उनखे जेको आहे सो ख़तमु करण लाइ जेको सो शाख में वेंझी रहिया आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ जेके ॿारड़ा आहिनि उहे जेको सो माण्हू जेको आहे सो वॾनि वॾनि स्विमिंग पूल ते वञनि पिया ऐं वॾियुनि वॾियुनि जॻहियुनि ते वञी उते जेको सो गर्मी खे जेको ख़तमु करण लाइ पाणी में इंजॉय कनि पिया। पर हिते टंडोलियाल जे ख्वाजा स्टाफ ते ही ॿारड़ा जेके शाख में वेंझी जेको आहे सो इंजॉय करे रहिया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि जो वधीक छा चवणु। व्यंजन ईंदा आहिनि, गर्मी लॻी पई आहे हुनजे करे मिड़ी कलाक ॾेढ जे लाइ ऐं व्यंजन ईंदा, ॾाढो मज़ो ईंदो आहे असांखे गर्मी जो। जलन ईंदा इन करे छो असांखे स्विमिंग पूल ठाराए कोन था ॾियनि, असीं इन खे शाख में झलंदा ॾाढी गर्मी लॻी पई आहे, इन जे करे सभु सभु ॿाहिरि आहिनि, शाख झलनि पिया इन में। ख्वाजा स्टाफ ॾाढो मज़ो, सभु ॿार विंचनि पिया, ॾिसी रहिया आहियो, सभु हिते मज़ो लॻो पियो पंहिंजो। स्विमिंग पूल खां हिते बहितर आहे हिते शाख में। अचूं था, गर्मी जाम आहे, इन लाइ असांखे स्विमिंग पूल ठाहे ॾियो। नौजवाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त हिते को बि स्विमिंग पूल या अहिड़ी का सहूलियत मौजूदु न आहे, जंहिं करे जेको त हिन शाख में ई रोज़ानी बुनियाद ते वेंझनि था ऐं वॾो जेको हिनखे इंजॉय कनि था। इम्तियाज़ ख़ासकेली, धरती टीवी न्यूज़, टंडोलियाल।